वगण मां ख़बर ॾींदा हलो त मेड़ वासी टेलीकम्युनिकेशन जे सेल्समैन खां यारो तेरो कब्रिस्तान वटां 1,17,000 फुर उन सिलसिले में सैयद सलीम रज़ा शाह ॿुधायो त मुबलिंग फ्रेंचाइज में गुज़िरियल 5 सालनि खां कमु कंदो आहियां। जॾहिं त ईद गुज़रण बाद लेलो रैंक खां रिकवरी करे वापसि अची रहियो हुयसि त यारो तेरो वटि मोटरसाइकिल सवार 2 ॼणनि हथियारनि जे ज़ोर ते 1,17,000 फुर करे फरार थी विया। अहिड़े वाक़े जी वगण थाणे ते शिकायत दाख़िल कराई है। पुलिस खातिरी कराई है। SSP कंबर का मुतालबो थो करियां त ॾुआरनि खिलाफ एक्शन खणी फुर थियल रक़म वापसि कराई वञे। होॾां राब्तो करण ते SHO वगण मीर मेहदी रज़ा टालपुर ॿुधायो त इन वाक़े जो इतला थाणे ते ॾिनो वियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।